सेपीन सिंधी अकेडमी ते सभिनी सामाईन खे भली कार। अॼु असां माइक्रोस्कोप जे बारे में पढ़ंदासीं। कुझु शयूं जीअं सेल या जरासीम असांखे आम अख सां कॾहिं बि नज़र न ईंदा। इन्हनि जरासीमनि खे या जीव घरड़नि खे ॾिसण जे लाइ माइक्रोस्कोप ई घुरिजे। पोइ अचो त माइक्रोस्कोप खे सम्झूं ऐं उन जा हिसा उन्हनि जो कमु सम्झूं। ही साम्हूं तीर लॻल हिसो आक्यूलर लेंस या आई पीस सॾिबो आहे, यानी ॾिसण वारो अदिसो। आक्यूलर लेंस या आई पीस जो कमु छा आहे? असां उन ते अखि रखी करे शयुनि खे ॾिसंदा आहियूं। इन में लेंसिस या शीशा पियल हूंदा आहिनि। ही साम्हूं हिसो नोज़ पीस सॾिबो आहे। इहो चौधारी फिरंदो रहंदो आहे। नोज़ पीस में ऑब्जेक्टिव लेंस या शयुनि खे ॾिसण वारा लेंस लॻाया वेंदा आहिनि। इन में पिणु अंदरां लेंस या शीशा पियल हूंदा आहिनि। इन खे जिस्म जे बिल्कुलु मथां साम्हूं करे रखिबो आहे त जीअं जिस्म सही नमूने नज़र अचे। इन जे करे असां इन खे जिस्म वारो अदिसो चवंदा आहियूं। हिन खे माइक्रोस्कोप जी स्टेज सॾियो वेंदो आहे। स्टेज स्लाइड रखण जे लाइ हूंदी आहे। उन ते स्लाइड रखी वेंदी आहे त जीअं शइ ॾिसी सघिजे। हेठां ॾिसी रहिया आहियो त रोशनी अचे थी। इहा किथां अचे थी? रोशनीअ जे लाइ माइक्रोस्कोप जी स्टेज जे हेठां आईनो लॻल हूंदो आहे। उन खे सिज जे तरफ़ मुंहुं करिणो पवंदो आहे। हीअ आहे माइक्रोस्कोप जी बेस, जंहिं ते माइक्रोस्कोप बीहंदी आहे। हीअ माइक्रोस्कोप जी आर्म या ॿांह सॾिबी आहे, जंहिंसां माइक्रोस्कोप खे झले सघिबो आहे। हीअ आहे कोर्स एडजस्टमेंट नॉब, यानी इन खे जॾहिं असां फेरींदासीं त इन सां अक्स जेको आहे क्लियर नज़र ईंदो। हिन जे फेरण सां स्टेज अप एंड डाउन थींदी आहे, जंहिंजे करे अक्स ते फोकस थींदो आहे त अक्सो कुझु वाज़ियो नज़र ईंदो आहे। थैंक यू फॉर वॉचिंग। महिरबानी करे लाइक, शेयर ऐं चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा त जीअं अव्हां ॾे नवनि वीडियोज़ जो नोटिफिकेशन अची सघे।